अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार मां है नौशिन भट्टी। नाज़रीन, फौजी इदारनि जे आफ़ीसरनि ख़िलाफ़ तक़रीरनि ते अॻूणे वज़ीर-आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ केस दाख़िल करण खे कालअदम करार ॾियण जी दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़ररु कई वई। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फ़ारूक रजिस्टर ऑफिस जे एतिराज़नि सां गॾु केस ख़त्म करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अदालत इमरान ख़ान जे केस खे कालअदम करार ॾियण जी दरख़्वास्त ते रजिस्टर ऑफिस जा एतिराज़ ख़त्म करे छॾिया। चीफ जस्टिस रजिस्ट्रार ऑफिस खे हिदायत कई त दरख़्वास्त ते डायरी नंबर पोस्ट करे सुभाणे ॿुधणी लाइ मुक़ररु कयो वञे। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त सियासी मुख़ालिफ़नि जे इशारनि ते इमरान ख़ान ख़िलाफ़ कूड़ा केस ठाहिया पिया वञनि। सियासी मुख़ालिफ़नि ते केस ठाहिण जो मक़सदु इमरान ख़ान जी साख खे नुक़सानु पहुचाइणु आहे। जेकॾहिं करप्शन जो केस साम्हूं न आयो त पोइ केस दाख़िल कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।